अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु है आयशा सज्जाद। नाज़रीन, सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पीटीआई सरबराह इमरान खान चयो आहे त हथियारबंद फ़ौजनि जे सरबराह जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जियां थियणु घुरिजे। हुकूमत पंहिंजे फ़ाइदे लाइ आर्मी एक्ट में तरमीम करणु घुरे थी, उहा तरमीम अदालत में चैलेंज थी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर जी दावा। राणा सनाउल्लाह चयो आहे त नए आर्मी चीफ जो नालो हिकु ॿिनि ॾींहनि में साम्हूं अची वेंदो। हाणे रुॻो नालो पेपर ते आणण जो कमु रहिजी वियो आहे। इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ राय थी चुको आहे त अहम मुक़ररी जो इख़्तियार वज़ीर आज़म वटि आहे। दादू जी अदालत मेहर टीणे क़त्ल केस में एमपीए ऐं भाइरनि समेत समूरनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि जो ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। सेवण रोड हादसे जे ज़ख़्मनि मां वधीक हिकु ज़ख़्मी नारी 16 वरियनि जी पोपरी ख़ातून फ़ौत थी वई। अफ़सोसनाक हादसे में फ़ौतुनि जो अंग 21 थी वियो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां ॿारनि जो अदब ऐं नए दौर जूं घुर्जूं जे मौज़ू ते हैदराबाद में 2 ॾींहनि वारे क़ौमी कॉन्फ्रेंस शुरू थी वई। कमिश्नर हैदराबाद नदीमुर रहमान मेमर कॉन्फ्रेंस जो इफ़्तिताह कयो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।